बधाई दो। नागर पानी कौन भरे आए हैं? पानी गिलास है। सही है। मित्र कौन है यहाँ से साइया कौन गई नहीं क्यों अच्छा ना रहे हैं साइया अच्छे भाई तकिए गंदे साढ़े आठ नारा कर लिया सही है। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीमिल अमीन वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकुनू मसादिकीन। फ़आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मदीने जामीर सुनो असां सभिनी जा सजड़ा ज़ारियूं सुणी हिननि गंदरनि जूं ओखलाई अरमान दिल पर पंहिंजे दरवाज़े जो अॼु ख़ात्म कर खाकान पैगंबर पंहिंजे पेरां दी मिलाइज मकान पोइ कलमो ऐं क़ुरान कज साथी मज सफ़र में मीरा शाह मदद कर ताह सुणी दादी आहे अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैन हादी कोई बादशाह बगदादी कर का मुहाड़ मुरीदन ते हम दो ऐं सलात खां बाद में काबिल तअज़ीम काबिल तकरीब सदर महफल यारी शरीफ ऐं तमाम मुख्तलिफ कौमन सां ताल्लुक़ रखण वारा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम सभई परे खां वेझे खां पंध करे अॼु गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी यारे में हाज़िर थिया आहियो। अल्लाह पाक ये असांजी आजिज़ानी यारई ऐं जिन भी हिन यारे में हिस्सो वठियो अल्लाह पाक उन्हनि जे रोज़ीअ में रिज़्क़ में अमल में इल्म में औलाद में मिल्कियत में रहमतूं बरकतूं ता फरमाए। तव्हां जिन भी दोस्तनि जूं माली जिस्मानी जेके भी काविशूं आहिनि अल्लाह साईं तव्हां जूं नियतूं ऐं मुरादूं पंहिंजी बारगाह मुस्तक़बिली में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। असांजे हिन तमाम बेहतरीन अज़ीम शान प्रोग्राम जो नंढो पर तमाम सुठो प्रोग्राम हिन जो ख़ुसूसी किताब दरगाह मख़दूम मोहम्मद हाशिम ठटवी जो इमाम ख़तीब अहले सुन्नत साईं क़िबला मौलवी मोहम्मद यामीन जमारी साहब चंद घड़िन में तशरीफ थींदा उन्हीं का आज्ञा
ही नाचीस ही हकीर तवा दोस्तन जी अग्यां पेश थियो। मु जेकी कुरान शरीफ जी आयत करीमा पढ़ी आ उन्हीं में अल्लाह पाक फरमाए थो तो तवा मुखा डिजो जदे न तवा जे दिल में मां अल्लाह जो खौफ अची विंदो पोई तवा केड़ो रस्तो इख्तियार कयो वो अग्यां अल्लाह से बुधाए थो। तवा के मुख्तसरी टाइम में गौसे आज़म जो करामतू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा ए इंशाअल्लाह तवा आयलन जो दिलियों खुश थी वेंदियूं। तवा जेके बैठा आयो सभिनी की खिदमत में अपील सभई नंढा वडा बार जेके भायो सभी मोहब्बत सा सलात के भेरो दियो त हिन कुरान शरीफ जा आगाज करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पछाड़ी में आवाज कर तो जे सभी घर जी पड़े सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों अल्लाह पाक में कुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ऐ ईमान वारो मा अल्लाह का डिजो वकुनू मसादिकीन। सुभान अल्लाह।